नाज़रीन के अपडेट का नालू अहम खबर आहे नुसरत फिरोज़ मां मॉडल क्रिमिनल कोर्ट में शहीद अज़ीज़ मेमण केस जी ॿुधणी थी आहे। ख़बर मां सां शेयर का नालू अहम खबर आहे। मॉडल क्रिमिनल कोर्ट में MNA अबरार शाह पेश न थियो आहे। अदालत में शाहिद इकराम मलिक पेश थिया आहिनि। अबरार शाह के पेश करण लाइ मोहलत घुरी वई आहे। तफ़सील मालूम हूंदासीं ज़ाहिद कायम खानी खां। जी ज़ाहिद, अपडेट का जो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मेरापुर के शहीद साहब के अजीज मेमण जे कत्ल केस जी मॉडल क्रिमिनल कोर्ट में सुनवाई रखियल हुई, जिते अजीज मेमण कत्ल के ॿुधणी थी आहे। MNA अबरार अली शाह जेको आहे पेश न थी सघियो आहे। UC बेलाड़ी जो अॻूणो चेयरमैन आहे मलिक शाहिद अकरम पेश थियो आहे। अबरार शाह लाइ मोहलत घुरी वई आहे। अदालत जेको आहे ॿुधणी 3 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾिया आहे। अॼु अदालत में फरियादी समेत जवाबदार वकील भी मौजूद हुआ। फरियादी हफीज़ रहमान मेमण पारां जी जेका ॾिनल दरख़्वास्त हुई, जंहिंमें UC बेलाड़ी अॻूणो नाज़िम शाहिद अकरम मलिक पिणु पेश थियो। अदालत लिखत में ॾिनो आहे त MNA अबरार शाह 1 जनवरी खां पोइ अदालत में पेश थींदो, जंहिं ते अदालत जेको आहे ॿुधणी मुलतवी कई थी। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।